पाकिस्तान अफगानिस्तान में मौजूद दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई जो इशारो ॾेई छॾियो। गॾियल क़ौमनि में पाकिस्तान जे मुस्तक़िल नुमाइंदे आसिम इफ्तिखार जो चवणु आहे त अफगान सरज़मीन तां थींदड़ दहशतगर्दी पाकिस्तान लाइ संगीन ख़तरो आहे। तालिबान कार्रवाई न कई त पाकिस्तान पंहिंजे तहफ़ुज़ लाइ क़दम खणंदो। गॾियल क़ौमनि जी टीम बि तस्दीक़ कई आहे त टीटीपी 6000 विड़हाकनि सां अफगान सरज़मीन ते मौजूदु आहे। पाकिस्तान जो दुश्मन मुल्क दहशतगर्द गिरोहनि जी मदद करे रहियो आहे। जंग ख़त्म थी चुकी, अफगान पनाहगीर पंहिंजे मुल्क वापस वञनि। फील्ड मार्शल आसिम मुनी जो चवणु आहे त दहशतगर्दी पाकिस्तान न पर भारत जी आदत आहे। हू दुश्मन खे लिकी न पर लिलकारे मारींदा आहिनि। हक़ जी जंग में अल्लाह ताला कामयाबी ॾियारी। जे क़ौम इन क़लम छॾियो उते डफेड़ ऐं विगोड़ जाय बालारी इज़्ज़त ऐं ताक़त तक़सीम न पर मेहनत ऐं इल्म सां हासिल थींदी आहे। इस्लामी रियासत में रियासत खां सवाइ केर जिहाद जो हुकुम नथो ॾेई सघे। आलिम क़ौम खे मुतहद रखनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी जो चवणु आहे त हिकु सियासी पार्टी दजाल जो कमु करे रही आहे। उन जी कोशिश आहे त अवाम ऐं फ़ौज विच में विछोटियूं पैदा थियनि। हू कंहिं बि सियासी पार्टी ते पाबंदी जे हक़ में नाहे। सियासी पार्टी खे केपी में पंहिंजो रवैयो बहितर करणो पवंदो। ख़ैबर पख्तूनख्वा में गवर्नर राज लॻाइण संदसि पार्टी जो मुतालबो नाहे। सियासी पार्टी दहशतगर्दनि जी मददगार बणी त पोइ गवर्नर राज लॻाइण मजबूरी बणिजी वेंदी। पाकिस्तान खे अफ़गानिस्तान मां जेकी ख़दशा आहिनि उहे सच साबित थी रहिया आहिनि। अफ़गानिस्तान मां दहशतगर्द पाकिस्तान अची दहशतगर्दी कनि था, वो पाकिस्तान लाइ संगीन ख़तरो आहे। पाक फ़ौज उन चैलेंज जो मुक़ाबिलो करे रही आहे। हर कंहिंजी ज़िम्मेवारी आहे तूं पंहिंजी फ़ौज सां गॾु बीहे। पाकिस्तान जी भारत खे शिकस्त सॼी दुनिया में मञी वई आहे। भारत हाणे कॾहिं बि पाकिस्तान तरफ़ मेरी अख सां न ॾिसी सघंदो। सिंध हुकूमत तरफ़ां शिकारपुर में मुक़ाबले दौरान ज़ख़्मी थियल डीएसपी पारस बकराणी संदसि मुड़ुसु डीएसपी ज़हूर सुमरे समेत ॿिनि एहलकारनि खे सिविल एवॉर्ड ॾियण जो ऐलान। सूबाई गुरु वज़ीर ज़ियालंजार जे ज़ख़्मी ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी सखर में अयादत। संदसि चवणु आहे त रियासत जी रिट खे हर सूरत में यकीनी बणाइण ऐं ॾोहारियुनि खे लगाम ॾियण पुलिस जी पहिरीं तरजीह आहे। अमन अमान जी सूरतहाल खे ख़राब करण जी कोशिश बर्दाश्त जोगी नाहे। शिकारपुर पुलिस साड़ीलनि ख़िलाफ़ अहम कामयाबी हासिल कई। कचे समेत पके जे इलाइक़नि में बि ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवायूं कई वेंदियूं। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ट्रंप गोल्ड कार्ड जारी करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त अमरीका टेक्नोलॉजी जे शोबे में दुनिया जी क़यादत करे रहियो आहे। अमरीका हिन वक़्तु दुनिया जो पुरकशिश तरीन मुल्क बणिजी चुको आहे। $18 ट्रिलियन जी सीड़पकारी अची रही आहे। इक़्तिदार संभालियो त महांगाई उरूज ते हुई। अॼु हालतूं बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि। ज़ेलेंस्की खे हक़ीक़त पसंद थी करे इलेक्शन कराइणु घुरिजे। यूक्रेनी आवाम इलेक्शनी करप्शन जो ख़ात्मो चाहे थो।